जी बिल्कुल समूरी सिंध में जिथे महांगाई जो राकास है मिसकिन जो मास रोड़े रो है उते फैज़गंज तालुके अंदर भी हथरादू महांगाई है अटे जी शदीद खोट आ किल्लत है उन खिलाफ़ जो पीटीआई फैज़गंज के सॾ ते जो शहरी पोरियत मजदूर तबको है वो रस्तन से निकरी आन ॻाल्हि ॿोल कंदासीं तन जो छा चवण है। भरपूर शदीद महंगाई के खिलाफ निकता आहियूं। ये जो अटो इन्होंने 150 रुपया किलो ते पहुंचाए छो है। असांजी हुकूमत का आला अख्तियारन खां गुज़ारिश है घट में घट अटे जो असांखे गरीब आवाम के रिलीफ दियो। ये इम्पोर्टेंट हुकूमत जी आई है ये महंगाई जो तूफान वधंदो तो वने हिन हालत जो अटो महंगो थियो है जी गरीब मानू जे लाइ जीअण ही जंजाल थियो है। असां इन इम्पोर्टेंट हुकूमत के इहो मुतालबो था कयूं जल्द का जल्द सस्ताई करी वने। जो करप्शन आहे इहो बि लाहियो तमाम के भी चोट चढ़ी वियो आहे अटो चोट चढ़ी वियो आहे। हे जेके 400 या 500 ॾियारी कॾहिं आहे कॾहिं न आहे। हाणे इहो गरीब आवाम जो जीअण तमाम जंजाल कयो आहे हिन गवर्नमेंट पाकिस्तान। बराए महिरबानी करे खुदा जो वास्तो थो या महांगाई हटायो तो गरीबन जो जीअण सही थे। 600 रुपया तारीख आ वो गरीब बेचारा काडे वजन उहा का जुल्म लगो पियो आ। वो तेल मां वो केड़ी शइ वठी केड़ी शइ वठां। रमज़ान महीने ईंदो आहे त ये एसी सब शइ दुकानदार ते निकिरी ईंदा आहिनि पैसा वठी वरी साॻो मोटींदा हिन महिल उहे किथे आहिनि छोंदा दुकानदारनि अचनि छोंदा चवनि था एतिरो छो महांगो कयो अथव। अवाम खे रिलीफ ॾींदी अटो 55 रुपया किलो कयो वञे मजदूर जी ॾियारी 600 रुपया उन में गेहूं वठे अटो वठे खंड वठे ॿारनि जी दवा वठे या खुदकशी करे छा करे ऐं जो जुल्म थी रहा है सिर्फ महंगाई के करे थी रहा है। असां इन्हनि खे इम्पोर्टेंट हुकूमत के अपील था कयूं मेहरबानी करे अटो 60-65 खां वधायो न वने 60-65 ते हलियो वने। जेका महांगाई हथरादू महांगाई है वह खत्म करे सुख जो साह खंडिनो वने। अमर शर KTN न्यूज़ फैज़गंज।